अजरक खे सिंध जी सुञाणप, सकाफ़त ऐं तहज़ीब जो सभ खां क़दीम, मुअज़्ज़ज़ ऐं अलामती तोहफ़ो सम्झो वञे थो। हीउ सिर्फ़ कपिड़ो न, पर हज़ारे वरियनि जी तारीख़, हुनर ऐं धरती सां मुहबत जो नमूनो आहे। सिंध में शायदि को अहिड़ो सिंधी हुजे जंहिं ज़िंदगी में कॾहिं अजरक न ओढ़ी हुजे, पर तमामु घटि माण्हू अजरक जी क़दामत, हैसियत ऐं इन ॻाल्हि जो इल्मु रखंदा हूंदा त कीअं हिकु कपिड़ो हज़ारे सालनि जी तहज़ीब जो अलामती निशान बणिजी वियो। अचो त अजरक जी हिन दिलचस्प तारीख़ जो जाइज़ो वठूं। आऊं आहियां अज़ीज़ ज़ोर ऐं मां आहियां ग़ुलाम सैयदा फ़ातिमा, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ोर ऑफिशियल फेसबुक पेज। अजरक जो हवालो सिंध में क़दीम तहज़ीब, ख़ासि करे मुअनि जो दड़ो ऐं सिंधु माथिरी जी सकाफ़त ताईं वञे थो। दरियाए सिंध जे किनारनि ते रहंदड़ माण्हुनि ही ख़ासि रंग ऐं नक्शो निगार सां भरियल कपिड़ो हथ सां तयारु कयो। इस्लामी दौर में ख़ासि तौर मुल्तान, ठठो ऐं भंभोर जा कारखाना अजरक ठाहिण में मशहूरु थिया। उन वक़्तु हिते कुदरती रंगनि में हथ सां ठहियल ब्लॉक प्रिंटिंग ज़रिए अजरक जी सनत तरक़ी कई। मुग़ल दौर में बि अजरक हुकुमराननि, अमीरनि, आलमनि लाइ इज़त ऐं वक़ार जी अलामत बणी। वक़्त सां गॾु ही कपिड़ो सिंधी समाज में हर वॾे ॾींहुं ऐं हर ख़ुशी ग़मी जे मौक़े ते लाज़मी लिबास बणिजी वियो। अजरक सिंधी क़ौम जे वजूद, ग़ैरत ऐं सकाफ़ती शान जो निशान आहे। उहो हर सिंधी लाइ फ़ख्र जो अलामती लिबास आहे। अजरक ते इस्तेमालु थींदड़ हिंसा, नक्श, सितारी, चंडूं, धारियूं ऐं जड़ी बूटियुनि जा नमूना सदियूं पुराणियूं रवायतूं ज़ाहिर कनि था। हर ब्लाक हथ सां ठाहियो वञे थो, जेको डिज़ाइन खे मुनफ़रिद बणाए थो। क़दीम दौर खां अजरक में नीलम, अनार, अंब जी छाल, धागे ऐं बूटनि मां ठाहियल कुदरती रंग इस्तेमालु थींदा पिया आहिया। इन्हनि रंगनि अजरक खे वक़्त सां गॾु वधीक ख़ूबसूरत ऐं पाइदार बणायो। अजरक कंहिंखे ॾींदे इज़त ॾिनी वेंदी आहे। आलम, मेहमान, शाइर, अदीब या कंहिं वॾे शख़्स जे इस्तक़बाल में अजरक ओढ़ाइण इज़त जो सभ खां वॾो इज़हार सम्झो वञे थो। हीअ दुनिया जी वाहिद प्रोडक्ट आहे जेका गर्मीअ में थधि ऐं सियारे में गर्मीअ जो अहसासु ॾियारे थी। ख़ुशी, ईद, शादी, मेले या सियासी सकाफ़ती तक़रीबो सभ में अजरक मरकज़ी हैसियत रखे थी। हिकु अजरक ठाहिण में केतिरा ई ॾींहं लॻनि था। रंगनि खे उबालणु, कपिड़े खे धोइणु, प्रिंटिंग ऐं सिज ते सुकाइणु, सभु मरला हथ सां थियनि था, जंहिंजे करे हर अजरक हिकु शाहकार बणिजी वञे थी। अजरक खे सिर्फ़ु सिंध में न, पर दुनिया में सिंधी सकाफ़त जो सभ खां अहम सफ़ीर सम्झो वञे थो। केतिरनि मुल्कनि में सिंधी कम्यूनिटीज़ हिन खे पंहिंजी सुञाणप तौरु इस्तेमालु कनि थियूं। अजरक सिंधी माण्हू जी सकाफ़त में सिर्फ़ु कपिड़ो न, पर मुहबत, वफ़ादारी, हज़ारे वरियनि जी हुबकार ऐं पंहिंजी धरती सां वाबस्ता जज़्बे जो रंगीन एतिराफ़ आहे। अजरक सिंधी क़ौम लाइ इज़त जी मिसाल इन करे आहे छो त हज़ारे वरियनि जे सकाफ़ती वरसे खे पंहिंजे कुड़नि ते महसूसु करण जहिड़ो अहसासु ॾियारे थी। अजरक ओढ़ण सिर्फ़ु फैशन न आहे, बल्कि पंहिंजे माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल खे हिकु ई वक़्तु सीने सां लाइणु आहे।